नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ब्रासटी मां खबर ईंदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मरकजी जनरल सेक्रेटरी एहसन इकबाल, साबिक गवर्नर सिंध मोहम्मद जुबैर, MNA कीअल दास कोहिस्तानी, मुस्लिम लीग सिंध जो सदर शाह मोहम्मद शाह, फयाज इलाको ऐं ॿियनि ब्रासटी भरिसां जलबाणी हाउस ॻोठ हाजी दरिया खान जलबाणी पहुची सियासी समाजी अॻवान शकील अहमद जलबाणी सां संदसि घर वारी जे वफ़ात ते तहज़ीत करण बाद इलाइक़े जे सियासी समाजी तोड़े ॿियनि मामलनि ते ख्यालनि जो इज़हार पिणु कयो वियो। उन मौके ते नून लीग अॻवान एहसन इकबाल ऐं शकील अहमद जलबाणी विच में 1-to-1 मुलाक़ात थी। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿिन्ही अॻवाननि चयो त असां इक़्तिदार में हुजूं या न हुजूं पर असां हमेशा अवाम जी भलाई लाइ कम कया आहिनि। जॾहिं त शकील खान जलबाणी चयो त मुस्लिम लीग नून में शमूलियत जो फैसलो अञा न कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।